अस्सलामुअलैकुम दोस्तों सिंध जी तारीख़ में केतिरा ई बहादुर गैरतमंद ऐं वफ़ादार किरदार मिलनि था, पर उन्हनि मां हिकु तमामु मशहूरु दास्तान दोदो सूमरो ऐं संदसि भाउ चनेसर सूमरो जी आहे। हीअ कहाणी वफ़ादारी, हसद, इक़्तिदार ऐं क़ुर्बानी जी हिकु वॾी मिसाल तौरु ॿुधाई वेंदी आहे। कई सदियूं अॻु जॾहिं सिंध ते सूमरा डेंसिटी जी हुकूमत हुई, तॾहिं सिंध जी धरती सरसब्ज़ ऐं ख़ुशहाल हुई। उन दौर में माण्हू पंहिंजी सक़ाफ़त, बहादुरी ऐं इज़त लाइ मशहूरु हुआ। उन सल्तनत जो हुक्मरान हिकु बहादुर ऐं अक़लमंद बादशाह हो, जंहिंजा ॿ पुट हुआ, वॾो पुटु दोदो ऐं नंढो पुटु चनेसर। नंढपिण खां ई ॿिन्ही भाइरनि जी तबियत मुख़्तलिफ़ हुई। दोदो दिलेर, इंसाफ़ पसंद ऐं बहादुर हो। हू तलवार हलाइण, घोड़े सवारी करण ऐं लश्कर जे अॻुवाणी करण में माहिर हो। माण्हू हुनखे ॾिसी चवंदा हुआ त हीउ नौजवान हिकु ॾींहुं वॾो बादशाह बणिजंदो। ॿिए पासे चनेसर बि ज़हीन हो, पर हुन जे दिलि में शान ऐं शौक़त जी ख़्वाहिश तमामु घणी हुई। हुनखे इक़्तिदार ऐं दौलत सां घणो लॻाव हो। जॾहिं बि दरबार में कंहिं दोदो जी तारीफ़ कई त चनेसर जी दिलि में हल्की हसद पैदा थी वेंदी हुई। वक़्तु गुज़रंदो रहियो। हिकु ॾींहुं सिंध जो बादशाह बीमार थी पियो। दरबार में सभु अमीर ऐं सरदार गॾु थिया त फ़ैसिलो कनि त ईंदड़ बादशाह केरु थींदो। रिवायत मूजिबि वॾो पुटु बादशाह बणिजणु घुरिजे, पर कुझु दरबारी चवंदा हुआ त चनेसर बि क़ाबिल आहे। कुझु ॾींहं ताईं बहस हलंदो रहियो। आख़िरकार सिंध जे वॾनि सरदारनि फ़ैसिलो कयो त सल्तनत जो ताज दोदो खे ॾिनो वञे, छो त हू वधीक बहादुर ऐं अवाम में महबूब आहे। जॾहिं उहो ऐलान थियो त माण्हू ख़ुशीअ सां नारा हयां, पर चनेसर जी दिलि में बाहि भड़की थी। हुनखे लॻो त हुन सां नाइंसाफ़ी थी आहे। चनेसर कुझु ॾींहं ताईं ख़ामोश रहियो, पर संदसि दिलि में इंतक़ाम जा ख़्याल वधंदा रहिया। आख़िरकार हुन हिकु ख़तरनाक फ़ैसिलो कयो। हुन सोचियो त जेकॾहिं मां पंहिंजी ताक़त सां बादशाह हासिलु नथो करे सघां त ॿाहिरीं मदद वठंदुसि। उन वक़्तु दिल्ली में हिकु ताक़तवर सुल्तान हुकूमत कंदो हो, जंहिंजो नालो अलाउद्दीन खिलजी हो। चनेसर दिल्ली ॾांहुं रवानो थियो ऐं सुल्तान जे दरबार में पहुतो। चनेसर सुल्तान खे चयो, ए सुल्तान, जेकॾहिं तूं मूंखे सिंध जी बादशाहत हासिलु करण में मदद करीं त मां तुंहिंजी वफ़ादारी क़बूलु कंदुसि। सुल्तान लाइ इहो सुठो मौक़ो हो। हुनखे सिंध जी दौलत ऐं ताक़त ते नज़र हुई, तंहिं करे हुन चनेसर जी मदद करण जो वाइदो कयो। जल्दी दिल्ली मां हिकु वॾो लश्कर सिंध ॾांहुं रवानो थियो। जॾहिं सिंध जे माण्हुनि खे ख़बर पई त ॿाहिरियों लश्कर हमिलो करणु अची रहियो आहे, त हर तरफ़ बेचैनी पखिड़िजी वई। बादशाह दोदो पंहिंजे सिपाहियुनि खे गॾु कयो ऐं ऐलान कयो, हीअ जंग सिर्फ़ु सल्तनत जी न, पर सिंध जी इज़त जी जंग आहे। सिंध जा बहादुर जवान, कबीला ऐं सरदार सभु दोदो जे झंडे हेठि गॾु थी विया। हर कंहिं जो अज़म हो त हू पंहिंजी धरती जो दफ़ा कंदो। जंग जो ॾींहुं अची वियो। मैदान में हिकु पासे दोदो जो लश्कर, ॿिए पासे दिल्ली जो वॾो फ़ौजी लश्कर। जंग शुरू थी त तलवारनि जी टकर, घोड़नि जी डोड़ ऐं सिपाहियुनि जी नारेबाज़ी सां सॼो मैदान गूंजी उथियो। दोदो सचो बहादुर हो। हू पंहिंजे लश्कर जे अॻियां बीह विढ़ंदो रहियो। संदसि तलवार बिजलीअ वांगुरु चमकंदी हुई। चनेसर परे बि इहो मंज़रु ॾिसी रहियो हो। संदसि दिलि में अजीब अहसास पैदा थी रहिया हुआ। हुनखे महसूसु थियो त पंहिंजे इक़्तिदार जी ख़्वाहिश में हुन पंहिंजे ई वतन खे ख़तरे में विझी छॾियो आहे। जंग केतिरा ई ॾींहं जारी रही। दोदो ऐं संदसि साथियुनि वॾी बहादुरी सां मुक़ाबिलो कयो। आख़िरकार हिकु सख़्तु जंग में दोदो बहादुरी सां विढ़ंदे शहीद थी वियो। जॾहिं इहा ख़बर सॼे लश्कर में पखिड़िजी वई त सिंध जा सिपाही ॾाढा ॾुखिया थी विया।
पर उन्हनि पंहिंजे बादशाह जी यादि में वधीक हिमत सां विढ़णु शुरू कयो। चनेसर जॾहिं ॿुधो त दोदो शहीद थी वियो आहे त संदसि दिलि टुटी पई। हुनखे पंहिंजी ग़लती जो अहसासु थियो। हुन सम्झो त इक़्तिदार जी लालच खेसि पंहिंजे ई भाउ ऐं वतन ख़िलाफ़ु बीहारे छॾियो आहे। चनेसर अफ़सोस सां चयो, मूं पंहिंजे हसद में अची वॾो गुनाह कयो आहे, पर हाणे घणी देरि थी चुकी आहे। सिंध जे माण्हुनि लाइ दोदो हमेशह बहादुरी ऐं वफ़ादारी जी अलामत बणिजी वियो। शाइरनि ऐं लोक गीतनि में संदसि बहादुरी जा किसा ॻाया वेंदा रहिया ऐं चनेसर जो नालो माण्हुनि लाइ हिकु सबक़ु बणिजी वियो त हसद ऐं लालच इंसान खे पंहिंजे ई माण्हुनि खां परे करे छॾींदी आहे। अॼु बि सिंध जी तारीख़ में दोदो सूमरो जी बहादुरी ऐं क़ुर्बानी खे वॾी इज़त सां यादि कयो वेंदो आहे। जॾहिं त चनेसर सूमरो जी कहाणी माण्हुनि खे इहो सेखारे थी त इक़्तिदार जी ख़्वाहिश जेकॾहिं इंसाफ़ खां मथे थी वञे त उनजो अंजाम हमेशह ॾोखींदड़ हूंदो आहे। हीअ दास्तान सिर्फ़ु ॿिनि भाइरनि जी कहाणी न, पर वफ़ादारी, गैरत ऐं इंसानी जी अंदरूनी जंग जी बि कहाणी आहे, जेका सदियुनि खां सिंध जे माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा आहे। दोस्तो, ही हुई असांजी अॼु जी कहाणी। उमेदु कयां थो त तव्हांखे कहाणी पसंदि आई हूंदी। जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।